अवलला हलीम आलाल मजो धणी अवलला हलीम आलाल मजो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब्बु रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सभिनी संदड़न के प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवा सभिनीन के भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे ऐं जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे शाल हमेशा जुड़िया रहंदा हुजो ऐं अॼु आचर जो ॾींहुं हुजे पर कल्ह जेको मौसम जो जेको हाल हुजे मींहं जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहुं वसियो हुजे कराची इलाइक़नि में वसियो हुजे हैदराबाद वसियो हुजे बाक़ी असांजे शहरनि में वसियो हुजे मींहुं पोइ हेॾां सजावल ठटो इन पासे बि मींहुं वसियो हुजे पर गर्मी त उहा सगी सगी लॻी पई हुजे हाणे मींहुं वसे असां चऊं हाणे बसि थधिकार थींदी हुजे बसि मींहं जी इहा फुड़ी फुड़ी बंदि वरी उहा सागी विझणी हथ में हुजे सो मींहुं त ज़रूरु पवंदो हुजे पर असां जेके पाण माण्हू हुजूं असां फितरत सां चुरांद करूं वण कपे छॾूं वण मां पंहिंजो गुज़र सफ़र करूं काठ खपाऊं पोइ काठ मां जेके खाईंदा हुजनि उहे खाईंदा हुजनि के ॿारण कंदा हुजनि पर उन जो नुक़सान कहिड़ो थींदो इहा जेका गर्मी भोॻींदा हुजनि पाण मींहुं न वसंदो बसि साह न साह जो जेको जोड़ ठाहींदो हुजे माण्हू वॾे वेल में लॻो पियो हुजे इहा अव्हांजी ग़लती हुजे सो इन करे बाक़ी स्कूल खुलण में बाक़ी ॾींहं बचा हुजनि सो शागिर्द उस्ताद पंहिंजा बाबा तयारी कंदा हुजो स्कूल वञण जी तयारी कंदा हुजो पंहिंजे ज़हन खे सोचे करे त ईंदड़ वक़्त में हीअ जेके 2 महीना मिलिया हुजनि हिन मां मां छा सिखियो हुजे हालतुनि खे कीअं ॾिठो हुजे हूअं त चओ त ड्यूटी ते वञूं सुबुह जो ख़बर न हुजे ख़बरूं न ॾिठूं हुजनि पर ही पूरा वरी अवां छा सोचियो हुजे कहिड़ो अवां कोशिशूं कयूं हुजनि कहिड़ियूं महिनतूं कयूं हुजनि उहो वरी अव्हांखे ख़बर हुजे सो तालीम में बहितरी आणणु बि ज़रूरी हुजे इल्मु हुनर खे वधाइण बि ज़रूरी हुजे सो इन सभिनी ॻाल्हियुनि ते अॼु खोड़ सारियूं अव्हां सां ॻाल्हियूं थींदियूं हुजनि ऐं 2-3 ॻाल्हियूं ॿियूं बि नयूं जेके हुजनि से ॿधी करे ॻंढ करे खणी आयो हुजनि उहे बि अव्हां सां ज़रूरु वंड करूं पर फोन जो इहो नंबर टीवी स्क्रीन ते हले इन ते असांखे फोन कॉल कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि मुहाड़ पंहिंजे मौसम जो हाल अहवाल असांखे ॿुधाईंदा हुजो रामू ऐं राधा जो हाल अहवाल कचारियूं खिल भोग मज़ाक मस्करियूं गीत कलाम सेरा सभु अवां ताईं हुजनि हा सो इहो बि ज़रूरु ॻाल्हि कंदा हुजूं इन्हनि रंगनि जी पर उन सां गॾोगॾु मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उते बि अव्हां वञी प्रोग्राम खे ॾिसी सघंदा हुजो लाइक कंदा हुजो सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन खे टिक करे छॾींदा हुजो त प्रोग्राम जेको बि रंग हुजे जेॾी महिल बि अव्हां जो रूह चवंदो हुजे पोइ रामू राधा हुजे सुबे मेहरान हुजे शबे मेहरान हुजे जा लाॾा हुजनि जा गीत हुजनि जा ख़बरूं हुजनि उहे वरी अव्हां उन ते ॾिसी सघंदा हुजो ख़बरूं ॾिसणियूं हुजनि त मेहरान टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल हुजे उन ते अव्हां हलिया वेंदा हुजो फेसबुक ते मेहरान टीवी फेसबुक हुजे उन ते बि अव्हां नज़र कंदा हुजो त उते बि अव्हांखे खोड़ हा सो ज़रूरु सो हाणे प्रोग्राम जी शुरूआत में अॼु वरी हलंदा हुजूं आवाज़ ॿुधंदा हुजूं सोढल फ़क़ीर जो हीउ जेको छंछरु हुजे असां सोढल फ़क़ीर जे नाम कयो हुजे सो सोढल फ़क़ीर जे आवाज़ में हुजे त असांजी यारी क़बूल पवे सल अव्हां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पवे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो दुनिया मतलब दियो यार दुनिया मतलब दियो यार मतलब होवे ते प्यार भी कर देन मतलब होवे ते प्यार भी कर देन ए जालिम दुनियादार दुनिया मतलब दियो यार दुनिया मतलब दियो यार के मतलब करो हुजे
बस तूं बि मत बल जी जमानो बि मत बल जो ॿियो हाणे कहिड़ो मतबल कढे वरी तो खणी आसल सॾे ॾिनो हुजे रण में रोंदो जी अच्छा माण्हू खे ॻाल्हि कंदे का फेकाई जरी थे तो सफ़ा न हुजे भाई तुंहिंजी बि सुबुह सुबुह सां तार निकितल हुजे ॻाल्हाईंदे बि को अना बि सना पंहिंजी जाइ ते बीहंदी हुजे सिस्टम ॻाल्हि न ॻाल्हि जो न हुजे बाक़ी है तो मुख लिख त वरती हुजे दुर्बिनीअ में सिस्टम में मतिलबु हैरान थी बीहंदे अञा का ॻाल्हि पंहिंजी जात बीहंदी हुजे हे सॼी जाइ मुंहिंजी पंहिंजी हुजे हा हा मर्ज़ी हुजे मां जित खपेव त बीहंदी हाणे तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन जी सघंदा हुजो बाक़ी कंहिंजी मर्ज़ी सां हलूं हिते असां वटि हुजे पहिरियां तूं ॻाल्हि के न ॾिसंदी हुजी न ॿुधंदी हुजी बस ईअं आ ऐं खा खणी अंध ते गुलेली हणंदी हुजी जेको हुजे ॾिसंदा हुजूं सोचींदा हुजूं सोचे सोचे हर जिंदगी अध वञी गुज़री हुजे बाक़ी अध बची हुजे सब न निंड हुजे न आराम हुजे तूं सोची त रावण खे लोलो अॼु पचाए न ॾियणो हुजे अॼु हेॾां खां हीअ ॻाल्हि करणी हुजे तोखे ॿियो कहिड़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे तूं चोबी असल जेको हुजे हुकूमत में बीठल हुजूं जा ख़ासि माण्हू हुजूं हाणे हुकम असांखे करणो हुजे हेॾे लॻो पियो हुजे सिस्टम जो अव्हांखे ख़बर ई न हुजे अव्हां रुॻो ई हुजे त घर में कंहिंखे मानी न ॾियणी हुजे हू वक़्तु छो वधियो हुजे हेॾां छो थियो हुजे हेॾां हाणे ॾिसंदा हुजे त असां वटि हुजे त हज़ार जेके असां वटि माण्हू हुजनि अलाए केतिरा माण्हू जेके गुरबत जी लकीर खां हेठि हुजनि पहिरियां ॿुधंदी हुजे उहा त पटोड़ी पहिरियां ॿुधंदी हुजे पोइ वरी छा थियो हुजे हाणे वरी चवंदा हुजनि अंग खरजनि ऐं आदम सुमारीअ मर्दम सुमारीअ जो हुजे चवंदा हुजनि हेतिरो रेसो अव्हां जो घटि हुजे असां चऊं असांखे त वरी खिल छुड़े त असांजा माण्हू 10-10 ॿार हुजनि हे कंदा आदम सुमारी वधी हुजे आदम वधी हुजे पर असांजो त अञा बि खोट में हुजूं पोइ बि खोट में हुजूं पोइ इहो हिसो अञा घटि पोइ हुजेव इहो जेके तव्हांजे सिस्टम खे हलाइनि उहे चवंदा हुजनि हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अदा मोहम्मद रिंद पियो ॻाल्हायां सेठा जा खैरपुर खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला अदा गर्मी हा बिहार करे छॾियो सफ़ा गर्मीअ माना अचे माना गर्मीअ में ॿी दुनिया जी का बि ॻाल्हि ज़ाद न हुजे ईअं हा तक़रीबन 49-51 ते हले पई हा गर्मी त गर्मी हुजे पर हाणे गर्मी भली हुजे पर दुनियादारीअ सां त हलणो हुजे न बा हा गर्मी सिज खे बि जेको आहे कपास एतिरी आहे तंहिंजे करे बस बापो ततीअ थधीअ का कान्हे वेल विहण जी मतां थियई हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो हलणो त हुजे न बा गर्मीअ हा भाॼीअ सां जहिड़ो न कयो भाॼी सुठी आहे ख़्यालु रखो अब उन सां ख़्याल त रखंदो हुजां कॾहिं बा विढ़ंदो हुजां अञा सुबुह साण को पाणीअ जो गिलास बि न प्यारी हूंदी अहिड़ी त घर में अचे हाणे वॾेरी थी वेही रही हुजे रामू अॼुकल्ह औरतुनि जो राज आहे बाबा हा राज त हुजे पोइ ईअं जीअं सरकार हुजे वाको करण त अवाम जो बि हक़ हुजे न बा न बाबा असां हाणे कुतर बि करे चऊं गाह बि करे चऊं मायूं वेठियूं ॾिसंदियूं भई खिलनि थियूं पियूं बस बापू घर में बि ईअं हुजो ॿाहिरि बि ईअं हुजे पोइ घर जी हुकूमत बि जे या वणे तीअं हलंदी हुजे ॿाहिरि जी हुकूमत बि ईअं हुजे अवाम बि निड पोइ जीअं वणे न तीअं पिया कंदा हुजनि हिकिड़ी वरी महांगाई बि ॾिसो केतिरो आहे भई जेको पटाटा 90 रुपया किलो माण्हू काॾे वञे बस उहो इन जे करे त ईंदे ई हिकिड़ो कलाम ॻायो हुजे त हाणे हर माण्हू जेको हुजे गुरबत जे लकीर में हुजे गुरबत जी लकीर खां हेठि हुजे आदम शुमारीअ में घटि हुजे बुख बदहाली महांगाई हाणे इहो अवाम सोचे छा त सोचींदो हुजे अवां बि 100 ते कांड रखी वेठा न काॾे वञनि थोरो ख़्यालु रखी न करे बस वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि बस मिड़ई सभु सूर हुजनि असांजे सर ते तो खणी हलंदा हुजूं
तो साला ॾंद कढे के दंद कढा ये ॾंद कढी रगो हाँ वो न ॻाल्हि न मोह न घटो बसि तुंहिंजी बटरी निकिती पई हुजे इहो तूं कहिड़ो हालूं करी सां तो खचो जेका तूं है बटरी खणी कढी हुजे बटरी कॾहिं कढी न बाक़ी छा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे साईं फकीर लखाना साईं खुश चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह सब खैर आवाज़ खैर साईं हाँ साईं सभु ख़ैर लॻो पियो हुजे अवां ठीकु हुजो चङा भला शुक्र अल्हम्दुलिल्लाह सब खैर गर्मी जामा बरसात कोन पई निंड फिटाई रुगो केॾीमहिल कढूं के ॿाहिरि कढूं केॾीमहिल अंदर हा भाई इहो त वक़्तु हुजे इहो त कई सालनि खां झुड़ अचे कणकण पए पोइ गर्मीअ में खटूं अंदरि वरी ॾिसूं त वरी साफ़ कमु लॻो पियो हुजे वरी खट ॿाहिरि वरी कणकण वरी खट अंदरि इहो सिस्टम ईअं हलंदो हुजे इहो मालिक साईं जे वस में हुजे भाउ हाँ मच्छर जामन माल मंजो मंजो माल ते भी मुहारा दाजू असां भी मुहारा दाजू मखण जाम हुजे मच्छर मच्छर सर मच्छर जाम हुजे मूं सम्झो मखण जाम हुजे त पोइ चोरी भरे को असां लोटी मोकिलींदो हुजे सची पुछी असां ते जेका लस्सी आहे बकरियुनि खे पियारियूं था जाम आबने गईया गोठवारा खणी ईंदा आहिनि ॿी वरी माल खटारींदा आहियूं ए असां जो लस्सी गिलास हला सिकंदा आहियूं तूं बकरियुनि खे प्यारियो छॾींदो हुजे केॾा कई ॿाहिरि में रुॻो आहे लस्सी मखण इहो शहर में बि का शइ कान्हे हाणे ॿराड़ीअ में बि काथे हिन हिकिड़े घर में हुजे त वरी यार घर ईअं ई हुजनि भा हा ॿियो वरी अॻे हर घर में ॿ टे पहरू बकरियुनि जा हुजनि को ढगियूं को ॿ मेहियूं को उठ को घोड़ो हाणे ॾिसंदा त घर में बचो हुजे वञी रुगो लोढ़ो हा वे आज हींअर बि कोठड़ी वई हली लस्सी ॾियण ते फुटियूं फुटियूं ॾिजनि मज़ूरनि जूं आओ त हुन लस्सी घुरी त वरी होॾे चोरी भरे खणी वई आहे होॾे हा त पोइ बसि अदा तूं खीर मखण वारो हुजी तॾहिं प्यारो ईंदो हुजी बकरियुनि खे बि लस्सी पाण बि पीअंदो हुजी असां हाणे फ़क़ीर माण्हू घर में राधुला हुजे बसि राधुला ई हुजे त छा बकरी ठिकरियूं सभु सभिनि जा पेर पट अॼु जो उस्ताद शफ़ी फ़क़ीर ॿुधायो थर जो थरी आहे को वसकारो थिए खैरनि सां हा भाउ ज़रूरु 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 अॼु शफ़ी फ़क़ीर साईं जी काफ़ी ज़रूरु वॾी महिरबानी हुजे सलाम ॾींदा हुजो अब अॻे त असल धणनि जो मालिक हुजे बकरी ठिकरी रिढो ए सब तो जो हलियो वयो ए बकरो चारियो न हा हा हाणे हाणे पीए तो हाणे पीए बकरो चारियो जन हे उन टाइम खां वठी इहो ईअं लकणो पग बदे पंहिंजो चारियो कोठ वारनि जूं गऊं हा तू जो जन रामण असल तू धणनि जो मालिक हुजे हा रामण ई गोठ राखलाई हुजे त तू जो धणई जेको हुजे लुड़ी वियो हुजे वाह रे वाह रामण जो गोठ जूं गऊं चारींदो हुजे ईअं हुजे पंहिंजूं बकरियूं मां असां इहे सभु कम करा हुजनि पंहिंजा हुजे भला तो हुजे हाणे बि चारींदो हुजे भला पघार तो कर बाक़ी छा हाणे गर्मी लॻी पई अहिड़ी गर्मीअ में माण्हू जो वेंदो हुजे साह हाणे वञी बकरो तो खन भाग हुजे रगो गर्मी मां बकरी छा हुजे किथे हुजे पाणी भरींदी हुजे बकरियूं ईंदियूं हुजनि पीअंदियूं हुजनि किथे हुजनि ख्वाब में चीचड़ा तो ख्वाब में हाल बकरो हुजनि ओ अंधी रामण हुजे हाणे ॿिली हुजे ॻाल्हाईंदा न अचे बसि मथे में ठिकर लॻी हुजे इन खां चङो हुजे कलाम हलाए छॾियां तूं त अहिड़ियूं ख़बरूं कंदी हुजी रहंदो जेको दिमाग़ में सोच ॻाल्हि खणी आयो हुजां उहा बि हीअं हली वञे दिलि ते रखण जहिड़ियूं हुजनि हा हा दिलि में रखण जहिड़ियूं हुजनि सोभा हलंदा हुजूं हाणे वरी काफ़ी ॿुधंदा हुजूं वाई ॿुधंदा हुजूं सो अधे बि फरमाइश कई हुजे कल्ह बि अॼु बि शफ़ी फ़क़ीर जी मुंहिंजा केची कोल करे वियासीं इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि अचूं था अञा खोड़ सर
यार डाढी इश्क आतिश लाई वे यार सानू वे दो सानू लग गई बेअख्तियारी सानू लग गई बेअख्तियारी सीने नाल लाई है यार डाढी इश्क आतिश लाई वे एक दफ़ो ॿीहर भलीकार चंद हुजां खेवां जे पंहिंजे मन पसंदीदा प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि इहो लंबर हलंदो हुजनि त ओ राधुल राधुल तूं बि मूंखां सवाइ हिते बीह न सघीं हा हा मां कोडर हणंदो हुजां तूं मूंखे वॾी कोडर हिते हणाईंदी हुजी अलाए पोइ बस इहो अञा मस पुॼी त वको ई लॻो पियो हुजे वको हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुझे अदा केर कड़े शहर का भा बाबा मोहम्मद हसन टंडो मोहम्मद खान शहर मां टंडो मोहम्मद खान का नालो पंहिंजो ॿुधाईंदो वञीदा मोहम्मद हसन ज़ोर ॿियो छा हुजे ख़ैर हुजे ठीकु हुजो सभु ख़ैर लॻो पियो आहे बाबा असांखे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो पसंदि आहे रामू भाई काॾे हुजे तो वो बा जी जी बाबा असांखे इहो कलाम ॿुधायो असांखे ढोल फ़क़ीर जो को पुराणो हा ज़रूर 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 ॿुधाईंदो हुजां हा इहो पुराणे जो काॾे केॾी महिल सामने हिते ईंदा हुजो त तव्हांखे दूध लस्सी मखण खाराईंदा हुजूं बस बाण रुगो ठलूं ॻाल्हियूं करो ॿियो हाणे हुकूमत वांगुरु रुगो ॻाल्हियूं करूं बाक़ी अवाम वटि पुॼंदो त कुझु बि न हुजे बाबा हाणे ॿियो हाणे ईअं त असांखे पाणी में बरसात में हिन मच्छरनि में लोह लॻा पिया आहियूं आओ बस पोइ बस तव्हां पंहिंजी कंदा हुजो त वरी रामण वरी पंहिंजी ॿारींदो हुजे ख़ैर हुजे बाबा तव्हांखे सलाम ॾींदो हुजी हा ज़रूर ज़रूर वरी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं राम राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि मुआड़ दिलि जो हाल अहिवाल असां ताईं कंदा हुजो इहे अव्हां जा कुर्ब हुजनि छा हुजे न आयो हुजे उन्हनि जी दिलि जो हाल रामण जे दिलि जो हाल ॿुधी छॾो हुजे हैरान थी ॾिसे हलो ख़ासि ॻाल्हि कई हुजे वालेकुम सलाम हुजे भाइटा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो ॿियो ख़ैर हुजे हा उहो बीठी हुजे ॿुधंदी हुजे छा हाल हुजे घर वारा ठीकु हुजनि सभु घर घर चाची ख़ुशि लॻी पई आहे हा हा चाचा ख़ुशि हुजे चाचा खे छा थींदो हुजे ओ चाचा खे चाची हा जी चवंदी हुजां माण्हू त निकिला मैं चाचे मथो न छॾे त मां दोस्त खिलंदा हुआ त टीवी हलंदी हाणे माण्हू खिला हाणे छॾे ॾींदो माण्हू हूअं ई खिलंदा हुजनि हाणे जनानीअ जी ॻाल्हि हुजे कहिड़ी बि ॻाल्हि हुजे भली खिलंदा हुजनि चवंदो हुजनि खिलंदा एतिरी दफ़े चाची ॻाल्हाएसि बस ख़ैर हुजे तूं बि छॾींदो असांखे त हींअर ताईं कंहिं कोन चयो हुजे रगो तूं रगो छेड़ो भोरी बस वो चाचा जी करां मौसम हाल वाले हिते त मौसम ॾाढी गरम आहे असांजे जनमस्थी में हा हेॾे वरी कहिड़ो बर्फ़ जो मींहुं वसंदो हुजे हाणे गानो त ॿुधाइण मोलाई जो दिलि त ख़ुशि कराइण चाची जो कमु इहो आहे छेड़े जो बस चाचा ऐं तो वारा कम ॿिन्ही जा असांखे हेॾां गर्मी लॻी पई मूंखे गॾाईंदो हुजे हाणे मां तूं बि मोर हुजे हे हाणे हिन सां मूंखे गॾाई हाणे हो हुनजो चवंदो हेॾा माण्हू खिलंदा हुजनि घर में तूं वरी जेको सभिनी खे सलाम ॾींदो हुजे बसि सभिनी खे सलाम कलाम ॿुधाईंदो हुजे वरी माण्हू भला खिलंदा हुजनि भला ए ग़रीब तां सभु को खिले चवंदा फ़क़ीराने रामण हुजनि असां सभु हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां बा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां आओ साईं भली करे आजो ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि सभु ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तबियतूं बहार आहिनि तव्हांजूं तबियतूं बहार आहिनि भाउ बस आबा जो हाल पेश पिरिया नाल अव्हां जे साम्हूं जे ॾुख दर्द ॻाल्हियूं ख़ुशियूं अव्हां सां हा यार इहो तव्हां हे प्रोग्राम में जेको आहे हिक ॿिए सां ॾुख सूर वंडियूं था आओ न बस वो हाल अहवाल जी ख़बरचार पवे थी
अब बस भई मौसम ॾिसी त किथे मींहुं पियो हुजे किथे न पियो हुजे गर्मी लॻी पई हुजे। हाँ यार कल बि मींहुं कोन वठो असां वारे पासे। कल्ह गर्मी ॾाढी आहे। कल्ह बि कोन वठो। न यार गोड़ बोड़ थी ओसे पासे वठो हिते अलाए छा चकर आहे मींहुं सही कोन थिए। बस फ़क़ीरनि ते का बाज करे मालक पियो। मालिक जी मर्ज़ी आओ। हुजे अदा। कीअं हाँ बिल्कुलु। कीअं रंग लॻंदा हुजनि का नई ॻाल्हि का जो की ॻाल्हि जो को हाल अहवाल को जवाब। हाँ साईं तव्हांजा रंग बहितरीन आहिनि कलाम बलाम बि तव्हांजा ॾाढा सुठा हलंदा न। आओ ऐं अॼु दिलि चयो आहे त तव्हां का फरमाइश कयूं पूरी कंदव अलाए न। न ॿुधाईंदो हुजे फरमाइश असां बीठा हिन लाइ हुजूं त अव्हांखे ॿुधंदा हुजूं अव्हां जी ॻाल्हि अव्हां जी फरमाइश। हा ढोल फ़क़ीर जो को थी वञे रंग इहो चवंदा आहिनि त पग में विञाइजे पर प्रीत न विञाइजे। वाह जो रखियो विञाइजे पर लछण न विञाइजे। अब वाह जो रखियो हुजे त इहो अॻु हिकिड़ो दोस्त फरमाइश कई हुजे हाणे थी हुजनि ॿ फरमाइश माने उणतुण में हुजां त अलाए कहिड़ी फरमाइश कंदो हुजे। न यार पुराणो ढोल फ़क़ीर आहे मुंहिंजो ॾाढो दर्द आहे आवाज़ में। हा साईं फ़क़ीर जो ॻाईंदो हुजे लाइ त निमाणीअ सां नीह मुंहुं भई न मुंहुं मटिजे। हा बिल्कुलु। सो ॿियो ख़ैर हुजे ख़ुशि हुजो चङा भला। हा ॿियो सभु ख़ैर आहे तव्हां ख़ुशि आहियो न। सभु ख़ैर हुजे कल्ह चिबड़नि जी ॻाल्हि कई यार चिबड़ हुजनि त ॿ टे मोकिलियो को हिन मझनि जो चटणी ठाहे को मथां खाई वरी लस्सीअ जो को गिलासड़ो पीअंदो हुजांसि। हा यार चिबड़नि जी चटणी ॾाढी भली थी ठहेव। हेॾां को कुटे भला चटणी मोकिलींदो हुजी भला। हा कोशिशि कयूं था मोकिलींदासीं तव्हांखे। चटणी उतां कुटे। हा ॿियो वरी छा हेॾां बम वारी जनानीअ खे हथ में जड़ियूं हुजनि लिफूं पोइ हाणे चटणी भला हितां अरे चिबड़ किथे हुजनि जो तो ओदा। चटणी कुटे ॾींदा हुजो। जी जी सो इहो ज़रूरु जे इहो थी सघे त कुरबड़ो यार फ़क़ीर त कंदो हुजी। हाज़िर हाज़िर हाज़िर। सभिनी प्रीतवाद वारनि खे सलाम चवंदो हुजी। वॾी ऐं महिरबानी इहो चटणी कुटे करे खाई उन खां पोइ वरी रावण खे जेको हुजे नाले करे छॾींदा हुजो माना ईअं सम्झंदा हुजो रूहनि खे सवाबु पुॼंदो हुजे चटणी तुंहिंजे नाले कुटे खाईंदो हुजे। वात तो हणंदे तोखे बि न हिते पिया हुजनि बाज़ार में विधो हुजे हाणे हर शइ बाज़ार में मिलई। हाणे चिबड़ ॾोकड़ ॾींदो हुजे हर शइ मिलंदी हुजे। चिबड़ ॾोकड़ ते वठूं वरी उखरी वठूं वरी कुटणो वठूं वरी मसाले जा पेशा भरूं सम्झंदी हुजी त हाणे इहे वरी मूंखे चिबड़ खणे में चवंदो ईअं न हुजी कमो जे खीसे में पाण हीअं वासिंग वेठो हुजे बाक़ी ॾह राथल जो हुजे राथल के लिफूं पियल हुजनि। ओरा दुला ॿ टे रुपया बचा रखे मींहं वसंदे कम अचनि अरे मींहं यार तो इहो तो जो मींहं वसंदे कम ईंदा हुजनि अञा त फुड़ी फुड़ी थी बंदि। सो हाणे भला हिन वारो इहो वात त बंदि थींदो न हुजे सो हाणे वरी हलूं त ढोल फ़क़ीर जे आवाज़ में कलाम ॿुधंदा हुजूं त बाबा खाइजे त खाराइजे हाणे चिबड़ हुजनि त खाऊं ऐं खाराईंदा हुजूं खाइजे त खाराइजे न त असलऊं न खाइजे भला जे लाइजे त निभाइजे न त असलऊं न विञाइजे। हाणे सो अॼु इहो रंग ढोल फ़क़ीर जे संदसि ज़बानी ॿुधंदा हुजूं ऐं पोइ चवंदो हुजे त लाइ त निमाणीअ सां नीह मुंहुं बि ईअं न मुंहुं मटिजे इहो ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि ख़बरुनि में ॾिसंदा हुजो ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। अलख जे बेड़ो तार मुंहुं जो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहुं जो आहियां निंदर निमाणी आहियां निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहुं जो ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहुं जो ॻोल्हे ॻोल्हे हेॾे ॾिस त हे लिकाए पापा रखिया हुजनि रामण हुजे सॼो घर रुली रुली
हे जॾहिं अच ॻाईंदो ईंदो हुजां त नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो त मालक साईं जी हथ खणी हण त हल टे पापा ओ जॾी ओ राधुल राधुल कोन ईंदी हुजां छो छा थियो जे टंग खां न हली सघीं जा हेॾा हे जेको हुजे चुल्ह भली पई हुजे उन खे थोरो लेपो कंदी हुजां चुल्ह खे कंदी हुजां वात खे लेपो कंदी हुजी हाणे त बीठो हुजे को कम न हुजे तोखे बीठो जा वात खे लेपा कंदी हुजी जा हे बिस्कुट हेॾे लिकाए रखा हुजनि हे हेॾे हुजां कोन ईंदी हुजां पापा हाणे हे साम्हूं मां रखां घर में हुतां खणी हेॾे लिकाए रखंदी छबे में त जीअं रामण जी अखि न पए रामण खे बि घर जे हिकिड़ी हिकिड़ी रगो रड़ रड़ते हुजे हा वॾो मां वाको कंदो हुजां जो असल वाका करण मूं वस ॿुधण कम हाणे ज़माने जो हुजे मां ॻाल्हि त सही करां कि पापे कान घुमी 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 नेरानीअ ठली बसि चांहि जो ॿ ढुक हणा हुजनि सोभ अॼु चांहि अहिड़ी छिटी काढ़ी हुजई जो हथ में जड़ियूं लिफूं हुजनि चांहि बि चङी न काढ़ी इन खां लस्सी जो छिटो गिलास ठाहे ॾींदी हुजी हा को लोलो पचाईंदी हुजी हा उहो चङो न हुजे हा तोसां बि ॻाल्हाईंदे हाणे अधु एॾो वक़्तु होॾे ॻोल्हा हुजनि पेचूं हे हिते हे टे पापा हे हिन में छबे में विझी रखा लिकाए रखी हा किना थिया हुजनि हिन जा दुकाननि में पिया हुजनि पुराणा हुजनि पुराणा हा 2-3 साल पहिरियां जा हुजनि मता खाधा हुजनि हा मख कुझु कोन्हे 2-3 मता किना थिया हुजनि चरियो हुजी के छा हुजी 2-3 साल थिया हुजनि जो हिनखे रखिया हुजनि अञा ताज़ा तवाना मुंहं लॻा पिया हुजनि पाण ठाहे पीअंदी हुजे बाक़ी असांजो सुकी चांहि लोलो पचाईंदी हुजे हाणे राधुल जेको हुजे वीचारी छा कंदी हुजे वॾे वेल में लॻी पई हुजे हा तूं चांहि जे मथां झली हलाईंदी हुजे झली हे हणंदी हुजीस हा हणंदी हुजे ठरे पी जान करे थींदो हुजे चांहि विञाईंदो हुजे चांहि खे अहिड़ो ॻाल्हाई हिन में न पवंदो हुजे कुझु चांहि खे इज़ावा ॾींदी हुजे हा असां अहिड़ो ॻाल्हायूं पवंदो हुजे हिन में इहो तूं हुजी जो इहो तूं हुजी जो वॾड़ियुनि वांगुरु ॻाल्हाई त पोइ ॻाल्हि में सॼो करे ॻाल्हि रब ई बीठी हुजी हाणे पी जान छॾाईंदी हुजी त वरी को जमान हा पीअंदी हुजे ॾाही पीअंदी हुजे हा पीअंदी हुजे पाण काढ़ी हुजे पाण खे न वणे अहिड़ी छो काढ़ी जो पाण खे न वणे महांगाई जो दौर लॻो पियो हुजे तूं हे पी जान को पीअंदी हुजीस महांगाई लॻी पई हुजे चाहे ख़र्चो थिए रामण जो तोखे कहिड़ो मसलो हुजे मालिक को सड़ाई कंदो हुजे हाणे महांगाई अची अची हिन में बीठी हुजे ये 2 ढुक पी जान छॾे एॾो थींदो हुजे कोन पीअंदी हुजां 2 ढुक हांडा छलींदो हुजे पोइ ॾिसो पी जो 2 प्याला हुते पी अची वरी हेॾे मंघ भरे अची ॾिसंदो हुजे कसम साईं साॻी बसि इहा ई पीती हुजे हिकिड़ो न ॿियो कुझु न पीतो हुजे इहा ई पीती हुजे 2 पापा सटे एॾा पापा सटे 2 कोप सटे पोइ ईंदी हुजी पापा बि सटा हुजनि कोप बि सटा हुजनि पापा ई हिते पिया हुजनि मां त ॾिठा ई न हुजनि पोइ हेॾे छो लिकाए रखा हुजनि किना थिया हुजनि किना थिया हुजनि पाण न खाईंदी हुजे त रामण टोकरी न टोकरी खे अहिड़ो असर कंदो हुजे पोइ वरी हा पोइ चाहे पोइ वरी मंझंदि जो कढ़ंदी हुजे सिज जॾहिं हिते अचे त पोइ वरी निंड करे माण्हू उथे मंझंदि जी पोइ मां को बालकनि वांगुरु थोरे हुजां सॼो ॾींहुं वड़कंदो वरी पीए हा छो ॿियो असल बुखियो हुजी कोसूं करे करे कारी चाह करे वरी पीए बालकनि वांगुरु थोरे हुजां सॼो ॾींहुं समीअ वड़कंदो हुजां गर्मीअ में वड़कंदो माण्हू मंझंदि जो वरी घड़ी सवा आराम करे गर्मी में माण्हू निंड ईंदी हुजे असांखे अची वेंदी अधु पघर अधु उस अधु छाम बसि पोइ हीअ कार हुजे मालिक साईं हवा खे त खोलींदो हुजे तोखे हुजे त रामण खे कीअं
बेजार करां न रात जो निंड अचे न ॾींहं जो मूंखे निंड अचे छो जिनड़ी हुजी जा गर्मी हुजे गर्मी जे जिनड़ी हुजी तो गर्मी निंड में ई न नील लॻो पियो हुजे रगो बठ सठ हुजे वॾी गर्मी असल तो पाणी विझी माण्हू पाणी विझी ॾींहं गुज़ारींदो हुजे वरंदे हर राति गुज़ारींदो हुजे गर्मी मालिक साईं खां हाणे भलाई कंदो हुजे कहिड़े ॾोह जी सज़ा मिलंदी हुजे ए ॾोॾनि वारा चवंदा हुजनि बीहो हाल मींहुं न पवंदो हुजे खजी लहंदी हुजे ॾिसंदी न पवंदो हुजे उहे अञा डंग मूं चइबो हाणे इहे डंग खाइण खां विया हुजनि जहिड़ो असांखे डंगींदा हुजनि घणा ॾींहं लॻनि भला हिन में अञा इहो हाणे इहो आम जाम गाॾनि ते ॿुधो हुजे नी हे जेके मथे वञनि चंड ते उन्हनि छा चयो हुजे चंड ते वारे उहे छा चवंदा इहे जेके त पाए ॿुथाड़ा मथे वञनि मौसमियात वारा थी हे चवंदो हुजे न उहे सेन सुदा न चंड ते वञनि वो हे जेके ॿुथाड़ा पाए इहो त ॿुधाईंदा हुजनि न ख़बर चार केरु ॿुधाईंदो हुजे हाणे घर में जो अहिड़ी अकुलमंद रखी हुजे त कहिड़ो मां सयो न इहो ख़बर चार केरु ॿुधाए मौसमियात वारा चवंदा हुजनि त अॼु मींहुं पवे वरी सुभाणे पवे ॿिनि ॾींहंनि हा ॿिनि ॾींहंनि जो कल्ह पियो हुजे हिते कल इहो मिड़ई कण इहो हाणे मींहुं नाठ में पवण जहिड़ो बि कोन हाणे हुजे मालिक हाणे त कराचीअ में हिकिड़ो एतिरी पासो भेगो हुजे त हिकिड़ो भेगो ई न हुजे फोट का ॻाल्हि ॿुधंदी हुजे ककड़े में हथ विझंदी हुजे फोट न चवंदो हुजे न जी करे तोखे चवंदो हुजां ॻाल्हि के न मतिलबु ॻाल्हि जी अहिड़ी कंदो हुजे तुंहिंजी ॻाल्हि के कम जी न हुजे रखो बसि ज़माने जो इहो घोटो हुजे मथे ते खणो ॿिठो हुजे ख़बरूं जो माण्हू ॿुधे रेडियो ते त हिकु कनो थी माण्हू ख़बरूं हलंदियूं हुजनि पाण ॻाल्हाए हाणे ख़बरूं ॿुधी हुन मां असां छा पिरायो हुजे पुछियूं तो हुजनि मूं मिंथ करी हुजे तोखे मिंथ करी हुजे किथो त हो साॻो ई हले ॿार हुई हो पिटको उहो घर में तो जहिड़ियूं जनानियूं या तूं पिटको हो साॻो हुजे घर में बाबा गुरबत हुजे अटो महांगो हुजे पेट्रोल महांगो हुजे किरायो महांगो हुजे जिंदगी महाल हुजे लाइट कोन हुजे किथो त साॻो हुजे बिल भरे न सघंदा हुजूं हाणे इहो मसलो हुजे बिल प्यारिया न हुजनि कर्ज चढ़ी वियो हुजे हलो जी सलाम अलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भाउ अबा गुलाब खान इंदड़ ॻाल्हायां थो रामू सखर खां अबा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि ख़ैर अल्हम्दुलिल्लाह दुआयूं कुर्बत के मां चयो सखर अचो मुंहिंजी दावत खाई वञो आयो ई न यार रोहड़ी वारे बि दावत ॾिनी हुजे सखर मां बि मिली हुजे गर्मीअ जे करे भाउ वेठो हुजे काॾे निकिरी न सघंदा हुजूं हाँ ये न करना मेहरबानी करना अचना सकर सुंदरी होटल की चाय पिया सकर के चक्कर हणाए घुमाया फेराया अच ॾाढी गर्मी आ बरसात वसे नथी ऐं यार पोइ इहो को सिंधूअ जो को सैर बि कराईंदो हुजे ने पंहिंजी होटल जी चांहि चारींदो हुजे न नारो हुजे सियारो हुजे अधे वटि चकर जो सखर यादी मारी हा उहा बीठी हुजे उहा सियारे में वेंदो हुजे छा चयो हुजे कुराड़ी कोन चयो हुजेसि न ओदा अदा जी रहूं अबा तो ईअं त कोन चयो हुजे राति लॻे त किथे हुजे कुराड़ी तो वारी ईअं त कोन चयो हुजे खुशियां मां भेण खुशियां मुंहिंजी शादी आहे शादी में कॾहिं प्रोग्राम में भेण अबा हे जॾहिं खां घर में हुजे त ॿाहिरि छॾींदी न हुजे सम्झंदा घर खां चांहि पाण पींदी मूंखे बि पीआईंदी बसि या पाण चांहि जा ॿ अदी भेण छा कयूं तॾहिं सकर चकर वणजे चांहि तो पियो चांहि अबा हे पंहिंजा ॿ प्याला सटे पापा खाए पोइ वरी अचे तबल कंदी हुजे रामण ते सखर जो आओ बा ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी बा अल्हम्दुलिल्लाह बसि पोइ अचां त इहो घंटा घर बि घुमाईंदो हुजे सखर वारो दरिया आओ यार इहो सिंधू दरिया जो सिंधूअ जो उतां कोई वॾे खुले पेट में सैर कजे को
सिंध जी सिंध वारा जीअं सिंध सखर वारा सदा जीअं हाओ यार हाओ सदा जीअंदा हुजो वॾी महिरबानी हुजे लख थोर सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवां मोहबतूं हुजनि अवां सो न जेको बि फोन करे उन खे चई ॿ प्याला सटिया हुजनि ॿ प्याला सटिया ओ हुजनि पाण चयो उहा ॻाल्हि त ॿुधी न हाणे हुजे तूं पाण सम्झ न अहिड़ी गर्मी में माण्हू ॿ प्याला ओ सटींदो हुन पाण चयो हुजे त हाणे ॻाल्हाईंदी हुजे यार को चांहि पीअंदी हुजे हुन इहा ॻाल्हि करे टे ॻाल्हाई भला बसि हाणे छा छा हुन खजंदो हुजी साओ छा न खजंदो हुजे तूं हुजी ॻाल्हि न ठाहिण जी मशीन ठाहींदी हुजे हा हा असां ॻाल्हि ठाहियूं ज़मानो ठाही सिस्टम ज़मानो ठाही मां सिस्टम खे ठाहींदो सिस्टम ठाहिया हा हा सिस्टम खे ॾिसूं असां ओए सगा सूर लगा पिया हुजनि हिन सिस्टम ठाहियो हुजे बाक़ी छा हो अधो चवंदो हाणे राधुल वेंदो हुजां करे घुमण फिरण को चयो हुजे मूं चयो राधुल जे चए खां बिना ॿाहिरि वञा ई न हा हा राधुल खां सवाइ जी ॻाल्हि न हुजे खीसे मां ॾोकड़ केरु कढंदो हुजे हसी हसी ॻाल्हि त करी कोन चिटी चिटी करी कल्ह तूं छा चयो हुजे त ॿाहिरि कढण जहिड़ो न हुजी हाणे कल्ह त अञा चयो हुजे चवंदो हुजे उन कलाम हलाए छॾिया न पोइ सोभा हाणे वरी कलाम ॾांहुं हलंदा हुजे अॼु कलाम वरी को सुहिणो अॼु को दोस्तनि सभिनी खे ॿुधाइणो हुजे सो इन कलाम खे तव्हां ॾिसंदा बि हुजो कहिड़ो कलाम हुजे फ़कीर मोहम्मद हसन जो आवाज़ हुजे हो लॻी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माणा कर हो लॻी थो प्यार जे क़ाबिल तो यो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी बापू आई लठ तोखे उहा मूंखे विसरे नथी हा तोखे ये ताना महणा जेको हुजे न तुआरे बापू वारा उहे यादि हुजनि कीअं भॼियो हुजे कीअं भॻो हुजे उहो तोखे विसरी वियो हुजे मां कहिड़ो कलाम कुसा वारियूं कचहरियूं त कंदो हुजे मां हुते मानी पचाईंदी हुजां चुल्ह ते ईंदो हुजे कचहरियूं कंदो हुजे केॾी महिल जेको हुजे रेवड़ियूं केॾी महिल नकुल जेको मूंखे वणंदा ई न हुजनि इहो इन करे खाराया हुजनि त माना को अकुलो अचे पर उहो त अचणो ई न हुजे गोथरी में रखी सॾा खाईंदी न हुजां हा ॿियो बसि तूं तोसां केरु पुजे 70 आमण हुजनि तोसां न पुजंदा हुजनि 70 आमण हा हा पोइ बि तो 70 आमण छा हिते हुननि जो मां 4 विझंदी हुजां हलो 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 अदो पंहिंजो भला घर वेंदो हुजी त कचहरी कंदो हुजी कचहरी था पर तूं बि जिंदू न छॾी ओहो बजा आवाज़ न अचे हलो 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 हल त चती तूं बि चंदो हुजी का शइ वेंदी न हुजे पर अगर फोन मिलायो हुजे मूं चयो मथां अचंदो हुजे राबतो न थींदो हुजे राबतो हाणे हुन मिलाए करे खणी सवड़ मथां विधी हुजे अहिड़ी गर्मीअ में सवड़ मथां थी हुजे हुन वटि थी हुजे बसि हुन जा कम फोन मिलाए वरी पोइ टीवी खे न ॾिसंदा हुजो सऊं सिधो कचहरी कंदा हुजो सॼो सिगलर जो थोरो मसलो हुजे त वरी कन खे थोरो हेॾे वरी हिन कन खां हिन त रखंदा हुजो हिन में बि फ़र्क़ु पवंदो हुजे हा हा सो कल्ह खां वठी सोचां कल्ह खां तूं त सोचींदो हुजी तोखे वरियो गुज़रिया हुजनि मां सोचां उहो अंधी सोचां कोई सिस्टम ठही पवंदो हुजे को माण्हू जो छा चवंदी हुजे तूं अधे सखर वारे खे छा चवंदो हुजां छा चवंदो हुजे सर चयो हुजे ॿुधाईंदी हुजे वरी मूं चयो कलाम हलाए सरां त पोइ ॿुधाईंदो छा ॿुधायो हुजे हलाए मूंखे त हवे फ्री हुजे बसि तूं मुंहिंजे लाइ ॻाल्हियूं ठहण लाइ हुजे बाक़ी दिमाग़ हुजे ॿुधाईंदो हुजे छा चयो हुजे बसि रुगो इहो चेक कयो थोरो त यादि ॾियारींदो हुजे तुवारो दिमाग़ हाणे जो इहो पंचर हुजे हा हाणे तार निकितल हुजे तुवारे दिमाग़ जी अधे खे चवंदो हुजे हीअं अदा हाणे जॾहिं यादि अचे त अधे खे चवंदो हुजे के अदा ज़रूर तोरे ईंदा हुजूं मां पंहिंजी जनानी राधुल खे वठी पोइ तुंहिंजी मिजमानी खाईंदो हुजां पोइ असांखे सखर
जी पुल बि घुमाईंदो हुजे, मासूम साजो मुनारो बि घुमाईंदो हुजे, पोइ सदर दिन बि असांखे घुमाईंदो हुजे, पोइ ॿेड़ियुनि में बि असांखे विहारी सॼो मुल्क घुमियल हुजे मुंहिंजो। हा तुंहिंजो सॼो मुल्क घुमियल हुजे, भई हे सो घर में वेठो हुजे, बसि हिन दुनिया ॾिठी न हुजे। हल हलो ॿेड़ी में बि कुल्फी मिले हा बि खाधी हलो। हुजे मूं। जी बाबा केरु कहिड़े शहर खां बाबा? हा ख़ैर बाबा पंहिंजो नालो ॿुधाईंदी हुजे अदी जी। अदी अदी तूं पंहिंजा निंड मां ई न उथी हुजे, मुंहुं मुंहुं थोरो धोईंदी हुजे, पाणी हणंदी हुजे, अखियुनि खे को निंड फिटदी हुजे, असां चोर कोई होरा दुलसा हुजे, पर असां पूरी अक्कल ओ आस्ते ॻाल्हाईंदा अॻियां हवा को के बीठी हुजे, मथां को जहिड़ो कंदी हुजे, तूं बोड़ो ॻाल्हाईंदी हुजे। बाबा पूरी अक्कल निंड में हुजे। मूंसां अहिड़ो ॻाल्हाई हो ड्रिजंदा हुजनि। सॼी रात हलो जी अख बुट। हलो हलो बा अबा अबा केरु कहिड़े शहर खां बा? अबा मां हमीरपुर खां थो जागराणी जिले कश्मीर खां इहो रामण हले थो न ड्रामे में हिंदी पिया ॻाल्हाईंदासीं। अबा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो कश्मीर वारा दा? ॿियो ख़ैर ख़ुशबहारियूं ॻाल्हि हिकिड़ी असांखे ॿुधायो। हा इन ज़िलनि में मींहुं नथो वसे, सिंध सॼी में वठो आहे, बलोचिस्तान में वठो आहे, हिकु त असांजे सखर ज़िले में मींहुं न वठो आहे, ऐं ॿियो जेको आहे हिन मंझि ज़िले कश्मीर में शिकारपुर। बसि हिते मींहुं न वसियो जे वरी मां ॿुधाईंदो हुजां। हाणे ॿुधाए न रामण ॿुधाए जेको प्रोग्राम में हले थो। अबा इहो इन जे करे हुजे त मौसम खाते वारा ॿुधाईंदा हुजनि त अॼु हिन कुंड ते मींहुं वसंदो हुजे, अॼु हिन ते जॾहिं पंजाब जी कुंड वसंदी हुजे, पोइ कश्मीर ते वसंदो हुजे। हा हाली झक वारी मिट्टी वारी हवा हाली हेॾां हले, इहो पाणी प्रोग्राम में ख़बर त तोखे बि न हुजे, ॿुधाईंदा हुजनि हर इलाइक़े जे। तूं को मौसमियात वारो हुजे, तूं मौसमियात वारो हुजे। ओ जॾहिं हींअर हीअं ॾियनि हे निशान जॾहिं छा हुजे? माना दिमाग़ ई न हुजे, दिमाग़ न हुजे, बाक़ी तुंहिंजे दिमाग़ ते हलंदी। ॿियो न त छा अधो बि ईअं पुछे, अधे खे दिमाग़ हुजे न। मां मिड़े इहो ईअं पुछंदी हुजे, मिड़े दिलि खे थोरी टेक ईंदी हुजे, बाक़ी मूंखे हक़ पको हलो तोखे ख़बर ई न हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा? ज़हीर ख़ासि करे थो ॻाल्हायां, बखर जमाली खां। अबा ज़हीर बखर वारा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो? दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह। बखर कीअं हुजे? सखर वारा त सफ़ा तयार लॻा पिया हुजनि। सखर न बखर जमाली। ओ अबा मूं चयो त बखर वारा कीअं हुजनि, सखर वारा ख़ुशि हुजनि? हा बकरी वारा बि ख़ुशि आहिनि, सभु ठीकु हुजनि? गर्मी अहिड़ी हुजे कहिड़ा ख़ुशि हुजनि? ओ बा जी जी गर्मी हुजे बखर में? बाबा तोबा एॾी गर्मी आहे, तोबा हाणे त गर्मीअ खां जे तोबा करूं मां फटा कढी छॾिया हुजनि, फटा फटा कोन असांजा पेर कढी छॾिया अथव। अबा हेॾां त हींअर वण टिण इहे नलका लॻा पिया हुजनि, इहे वाह वहंदा हुजनि, सावक लॻी पई हुजे बखर वारे पासे, पोइ बि गर्मीअ जी रड़ करो। हा गर्मी ॾाढी आहे, वॾा ॾाढी। हल त बसि इहो अबा अॻे बि अहिड़ियूं गर्मियूं हुजनि, वाह न हुजे, लाइट न हुजे, कोसियूं हवाऊं झकूं लॻंदियूं हुजनि, हाणे त हर माण्हू खां बा रड़ निकिरी वेंदी हुजे। रड़ रड़ इहो अबा इहो सुठो कयो सोलर प्लेट। इहे वॾी गर्मी त इन्हनि सोलरनि जे करे बि थी हुजे। वॾी वॾी वणनि ते पाबंदी थिए न, वण आहिनि कोन असांजे मुल्क में। वण इहे तो पारा असां पारा कपियो वरी उन मां गुज़र बसर कंदा हुजनि, माना पंहिंजी कुहाड़ी पंहिंजे पेर ते, पंहिंजी कुहाड़ी पंहिंजे पेर में। अची ॻाल्हि इहो कमु हुजे, वण कपे अबा तव्हां कहिड़ा असले दुनिया में निटण हुजे, निटण। आओ हा बाबा छा थी चए भेण? चवंदी हुजे निटण उस में वेठा हुजूं। ॿियो छा हुजे? वॾी महिरबानी हुजे। कहिड़ा मां असले ते लतीफ़ो ॿुधायो हुजे इहो।
तो लतीफ़े जी कहिड़ी ॻाल्हि हुजे? न कहिड़ो लतीफ़ो ॿुधायो हुजे की खिलंदा हुजो। वो अधो तो चयो निटराणी में त उहो खिलंदो हुजे त इहा माई बि पोइ कोई निटराणी त में चयो हुजे। थी त हाणे बसि इहो हुजे त बसि निकिरी न सघूं। कांव जी अख निकिरे माण्हू जी निकिरे। हथ कढंदी हुजी त रावण घुमी ॾेखारींदो हुजे हाणे तूं रावण खे बाक़ी छा हाणे हुजे? रावण खे चवंदी रावण खे छा हुजे? रावण जहिड़ो पेके तहिड़ो सावरे। हैं काल मिड़े सागी हुजे। अब जड़ो पेके तड़ो सारे चवंदा हुजनि हा धीगड़ी पेके तहिड़ी सावरे गाल मिड़े सागी हुजे। हाणे वांदे माण्हू खे छा हुजे? पोइ मूं- रगो रस्ते कढण जी देर हुजे। माना सही चवंदो हुजां न मां अंधी सही चवंदो हुजां न पर हो गाह ॾिसी न पंहिंजो ॾिसी लताड़े सनी। न पोइ मूं इहो ॾिठो हुजे न माना अंधी सही चवंदो हुजां न त अंधी जड़ी पेके तड़ी हिते हाणे असां वरी असां ते मिसाल ईंदी हुजे। मिसाल पाण चयो गाल हुजे तुंहिंजी करां वरी ठोकियो हम मुंहिंजे मथां हणी। असल तूं बि माना जेको हुजे मथां मोला। हलो वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा? कराची का ॻाल्हायो साजिद जोखियो। अदा कराची मां वरी नालड़ो ॿुधाईंदो हुजी? साजिद जोखियो। साजिद जो खियो ॿियो ख़ैरु हुजे अदा ख़ुशि हुजी चङो भलो? अड्डा जो सफ़र करां तव्हां ॿुधायो। वॾी महिरबानी हुजे फोन कॉल करी हुजे ॿारनि सां रांदड़ी खेॾंदा हुजो छा? ना रांदि छोकिरो मुंहिंजो नंढो आज़ाद जोखियो फरमाइश करे थो आओ रियो गाने जी। कहिड़े गाने जी? रियो गाने अपनी गाड़ी रियो लगाओ। कहिड़ो? रियो रियो मुमताज मौलवी गानो अपनी गाड़ी रियो। रीवो वारो हुजे? हा ख़ुशि थी थो नंढड़ो। असां वटि वरी रीवो वरी ॿियो हुजे पोइ उहो ज़रूरु तोखे ॿुधाईंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे। थोरो अञा अॻिते ईंदो हुजे। रीवो वारो मुंहिंजो परते थोरो थींदो हुजे ईंदो वेंदो हुजे ईंदो वेंदो हुजे असल बूथ में लॻी हाणे। हल थोरो परते थींदो हुजे। हल अॼु त कोई वॾा न हुजे तरफ। सो रीवो वारो मुंहिंजो रामण ईंदो हला। हा यार रीवो वारो ईंदो हुजे। रीवो वारो मुंहिंजो रीवो। रामण ईंदो हला। इहो रीवो ॻाए त पंहिंजी जॻह ते दर ते खोदी बि न हुजे। हाणे इहो ॻाल्हाईंदी हुजे? रीवो। हाणे इहो ॻाल्हाईंदी हुजे? ॻाल्हाईंदी छा सच इहो चवंदी ॻाल्हाईंदी हुजे, हुजे तूं रीवो। इहो ॻाल्हाईंदी? रीवो वारो हुजे। माण्हू चवंदा रामण बीठो हुजे ॻाल्हाए कहिड़ो साफ़ तूं इहो ॻाल्हाईंदो ई हुजे? सही त चवंदी हुजे रामण रीवो वारो। हा। रामण त रीवो त न विहंदो हुजे बाक़ी हाणे ॿिए जी कंहिंजी ॻाल्हि कंदो हुजे। चङो रीवो तूं हाणे वारो मुंहिंजो चङो हाणे तूं रामण जहिड़ो बि हुजे ॿुधाईंदी हुजे। हाणे हाणे ॻाल्हाइण में रीवो वारो ख़बर मुंहिंजो कोन रामण पवंदी हुजे त बसि वात तो हणंदी हुजे हाणे रुगो चुप त कंदो हुजे वात हाणे। रुगो वात तो हणंदी हुजे ॿी त का ख़बर ई न पवंदी। फाटो पियो हुजे हाणे। न पोइ रामण रीवो ते न चढ़ी सघंदो हुजे। रामण रीवो ते न चढ़ी सघंदो। हलंदो हुजे हाणे। रामण रीवो ते न चढ़ंदो हुजे। जो ओ सरतियूं आहीं त वञोड़ी वञोला ओ मुंहिंजोड़ी पेच पुनल सी है सरतियूं आहीं त वञोड़ी वञोला ओ मुंहिंजोड़ी पेच पुनल सी। हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां बा? जी अबा केरु कहिड़े शहर खां? अदा इकबाल खान गुपान ॻाल्हाईंदा पिया पंजाब पल्ली तौर तूं। ओ साईं क्या हाल है तुसाडा? खुश बैठे वे? अल्लाह की रहमत थोड़ा ख्याल है खुश हो ठीक है खैरियत है। खैर लगा पे किथा मसाद गुम लगा पे ढेर सारे ढेड़े थी गए। झगड़ा थोड़ा किता करो थोड़ा झगड़ा किता करो। ओ बा झगड़ा किथे ये जनानी मेरी आ देखदा पे बस 24 घंटे बस बात तो हणदी खड़ी है बस। अच्छा बा गाल समझदी कोनी वे। मैं सराकी ॻाल्हाईंदा पिया सराकी। आओ बात पीछे मैं भी गलेंदा पिया सराकी तोरे नाल। अच्छा कलाम ज़फर इकबाल भट्टी दा कलाम बि ॿुधाओ। यार इहो इंदा भट्टी दा कलाम वरी मैं कण कोनी को।
जफर इकबाल भट्टी। मैं ब्याह ते को सराकी कलाम सुनेंदा हां। चलो सुनो। हाँ जरूर सुने। ब्याह तो हाल दसाम इलाके दा। मेरा इलाका सुना ठीक है। आओ तो आम खवाऊं। ए आम बाजा है न क्या थाई? आम तो हों तो दौर अंदर ना। हाओ इत्थां तो खत्म थी गए तो यार। तो बना अन्नी पोडानार मशहूर है तो बनार खो। इत्थां खत्म थी गए यार। इतना सारे दिन हों सीजन शुरू थे अंबे ना अनार ना खजूर ना। ये केड़े अंब न भला केड़े? आम चिट्टा चौका। चौसा है। चौका। आओ सही। चिट्टा चौका ले चौका। वाह 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 घणे एकड़ का है नी? आपने 5-6 जरे बना आपने 5-6 जरीब 3 एकड़ थी गए यानी। ये 3 एकड़। 3 एकड़। हाँ तो हेड पाना तो सैर करो। हेड पाना तो ना सुन देवे। आओ ओ तो हेड पाना तो सैर करूं। वाह 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 सोनी गाल करेंदे आप मजा गर्मी लगी खड़ी है किवें करूं? मौसम सही है। आज कोई बारिश रसने पे सही लगी खड़ी है दा। जी बस ते कुमला जे अताला दा कलाम सुने दा आज सिंधी च जा संभल मेरा दा कलाम सुनो जाए। जलाल चाट दा कलाम बुधाओ। बस ठीक है ते को जलाल दा ही सुने दा। ठीक है वडी मेहरबानी। ओ राधुल छा कंदी हुजा? ओ भरा दी काल है पंजाब चूं। 2 मिंट बीहंदो तो 2 मिंट तू हाणे लारीअ जे इंतजार में बीठो जाण हिन ला 2 मिंट बीहंदो जा हाणे घर में। तोखे छा मसलो हुजे? ए भरा मेरे फोन कीती आई पंजाब चूं। आदे किथा है तेरी जनानी? हेलो समझो अंगड़े गने तो बदीन का अदा नालोड़ो वरी बुधाइंदो जी। समझे गने तो बदीन का चालो जी अदा खुश हो जो चंगा भला। ता कुछ ठीक है। सब खैर लगो पियो जे अवां ठीक हो जो तबियतूं बहार हो जन। जी हां तां दो तां खैर दुआ किए वक्त गुजरे अवां जो? जबरदस्त दोन तवां जी जुड़िया हो जो वडी मेहरबानी हो जे लख थोरा अवां जा साल जितो जो खुश हो जा। छा चंदो जी? बरा फोन कीती आई पंजाब चूं। पंजाब तू फोन आई हुई? वात च बर्फ दा गंढा पवई। गंढा वाल क्यों? हां ब्याह वाल क्या? हां थे हो गंढा पवरी। बरा के तेरी जनाने झगड़ा क्यों करेंदी है? मैं क्या को सबब है क्या? झगड़ा में कने कितम आखे मैं क्या वडा वात मरेंदी है। हेलो बाबा तेरा पूछो। हेलो बाबा खैर केर कड़े शहर का बा? अवा मियां दा मंगी करुणी का बाबा। आओ सही मियां दा उस्ताद अच्छा हालो जे खुश हो जो। बाबा खैर गांव खुश हो अदी खुश है रादल। हां रादल अब खुश हो जे रामण सब खैर हुजे दा। अदी दुआओं खैर ता खुश हो दी खैरा। खैर लगो पियो जे अवां जो दुआऊं हुजे ने शुक्र हुजे। अल्लाह सही खैर कंदो। बियो दी खैरा। सब खैर वडी मेहरबानी लख थोरा। खैर कंदो जे थाने खैर कंदो जे जग जहान दे खैर। मी सुठो पजियो। मी सुठो पियो जे अवां दे है ना। हां नी असां कल बच कर वसो मी डाडो भलो पजियो। वडी मेहरबानी हो जे मालिक साईं रहमत वसाइंदो जे वडी मेहरबानी लख थोरा। अपनी के सलाम कुर्ब मोहब्बतू। सो हाणे टाइम भी बिल्कुल न हो जे पण जेतरो भी कलाम हली सगो हो जे ए आदे पंजाब का फोन कयो जे त जलाल चांडियो ही सुना के। वाह वाह। हां सो बस मिसरो ही हली विंदो हो जे सो असां बस मोकलाणी कंदा जो वरी आचर ते सदमी बस हाणे कभी काई न हो जे बस जलाल तरफ ते आवा सा गड। सो अदा लायो पंजाब वारे ला जलाल चांडियो बबूल त एडी देर करे पोथा यार अचो बस गड हुजो बस सब सुणायूं कुर्बवारी कई कचहरी सा।